मेहमान शेख अब्दुल्ला साहब दोस्तानी हिते जेके बि हिन हाल में मुंहिंजा दोस्त भाउ साथी बिरादर सभिनीनि खे मुंहिंजे तरफ़ां सलाम पेश थो कयां। जेके हिते नयूं जंहिं शादियूं थियूं आहिनि जिन्हनि घोटनि जूं उन्हनि घोटनि खे मुबारकबाद था ॾियूं त तव्हांजी नई ज़िंदगी स्टार्ट थी आहे। अल्लाह तव्हांजी ज़िंदगी बहितर कंदो। ह्यूमन राइट्स जो जेको चइबो आहे अब्बास फाउंडेशन ॿिन्ही गॾिजी प्रोग्राम कयो आहे। उहे बि मुबारक जा वीचार आहिनि। आउं सम्झां थो त ही हिकिड़ो महांगाई जो तूफ़ान आहे। माण्हू बेरोज़गार आहिनि, माण्हू ख़ुदकुशी करण ते मजबूर आहिनि। 40 घोटनि जूं शादियूं करणु, उन्हनि खे दाज ॾियणु, उन्हनि खे सभु ज़िंदगी जी जेका सहूलियत आहे जेका हिन घर जी हूंदी आहे उहा मुहैया करणु, इहो वॾे में वॾो कारनामो आहे अब्बास फाउंडेशन जो ऐं शेख अब्दुल्ला दोस्तानी जो ऐं ह्यूमन राइट्स वारनि जो। आउं सम्झां थो अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि ऐं अहिड़े प्रोग्राम सां ग़रीब माण्हुनि जी हौसला अफ़ज़ाई थींदी। अल्लाह ताला जंहिं बि माण्हूअ खे माले गनीमत मां नवाज़ियो आहे, आउं सम्झां थो उन माण्हू जे मथां इहो फ़र्ज़ु आहे त ग़रीब ऐं मिसकीन अबोझ माण्हुनि जी ख़िदमत करे त हिते बि सुठो थी वञे, आख़िरत बि आज़ाद थिए। तो सवेरो दोस्तनि शेख अब्दुल्ला जो इस्तीफ़े कयो। आउं सम्झां थो शेख अब्दुल्ला असांजे हाणे खुदा खान जो मुल्क जो हिकिड़ो शहरी आहे। शेख अब्दुल्ला पहिरीं हिंदू मज़हब सां वाक़िफ़ हो। शेख अब्दुल्ला उहो मज़हब छॾे करे मुस्लमान थियो। आउं सम्झां थो हिन माण्हू जेका दोस्तान जे माण्हुनि जी ख़िदमत कई आहे सा कंहिं खां लिखियलु कोन्हे। असां हिनखे पर्सनली वेझे खां सुञाणूं था त हिन माण्हू जो राति ॾींहुं कमु थियो आहे त ग़रीब माण्हू जी कीअं ख़िदमत कई। सुठो असां वटि माण्हू ईंदा आहिनि काफ़ी सारा। कंहिं माण्हूअ जी अखि जी ऑपरेशन हुजे, कंहिं माण्हूअ जो दिलि जो मरीज़ हुजे, पर जेका बि बीमारी हूंदी आहे शेख अब्दुल्ला चवंदा आहिनि शेख साहिबु तव्हां महिरबानी करे हिन जी मदद करियो। उहो शेख साहिबु कराची वेंदो आहे, हॉस्पिटल में रातिनि जूं रातियूं ॾींहं जा ॾींहं उन माण्हू सां गॾु हूंदो आहे त पंहिंजी ज़िंदगी हिन माण्हू सदाईं ग़रीब माण्हुनि जी ख़िदमत करे गुज़ारी। ऐं शेख अब्दुल्ला ही जेको प्रोग्राम 2 साल अॻु शायदि हाणे मुलाक़ात में शेख अब्दुल्ला प्रोग्राम कयो हो, जंहिं मंझि बि मुंहिंजे अंदाज़े 40-50 घोट हुआ। ऐं हींअर बि शेख अब्दुल्ला ही प्रोग्राम कयो दोस्तानी साहिबु। आउं चवां थो शेख अब्दुल्ला जो असां सलाम था पेश कयूं त शेख अब्दुल्ला जहिड़ा माण्हू घटि वरितो जनम वठंदा आहिनि। आउं शेख अब्दुल्ला साहिब जो तमामु मशहूरु आहियां। जंहिं शेख अब्दुल्ला साहिबु असांखे हिते घुराए ऐं हेॾी असांखे इज़त बख़्शी ऐं असां शेख अब्दुल्ला साहिब जा निहायत शुक्रगुज़ार आहियूं। आउं सम्झां थो त अहिड़े प्रोग्राम करण सां हिकिड़ी बहितरी ईंदी ऐं ग़रीब माण्हू जंहिं माण्हू ते खाधे लाइ न आहे उन माण्हू जी मदद थियण त हिन खां मथे जो को अमल कोन्हे। अल्लाह ताला शेख अब्दुल्ला ऐं जेका पंहिंजो ह्यूमन राइट्स फाउंडेशन जा सभिनीनि खे अल्लाह हिमत ॾे त वरी बि अहिड़ा प्रोग्राम बार बार थींदा रहनि। आउं पंहिंजे तरफ़ां शेख अब्दुल्ला साहिब या अब्बास फाउंडेशन खे पंहिंजे तरफ़ां ₹2 लख ॾियण जो ऐलान कयां थो। असां अॻे बि कोशिशि कंदासीं त शेख अब्दुल्ला साहिब जेको बि प्रोग्राम करे असीं कोशिशि कंदा आहियूं त शेख अब्दुल्ला साहिब जी मदद करे ऐं असीं शेख अब्दुल्ला सां गॾु हूंदा आहियूं जेको बि ख़ैर जो कमु हूंदो आहे। ऐं शेख अब्दुल्ला हिकिड़ो बहितर इंसान हिन जी मदद करणु असांजे मथां फ़र्ज़ु आहे। ऐं वरी बि जेके बि नया घोट आहिनि जेको उन्हनि खे मुबारकबाद ॾींदुसि। अल्लाह ताला